अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया असांजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तो, सोनू निगम जो नालो त तव्हां ॿुधियो हूंदो, छो जो काफ़ी मशहूर फ़नकार आहे। हिन जा कलाम इंडिया समेत पूरी दुनिया में ॿुधाया वञनि था। लेकिन सोनू निगम ते अल्लाह जो अज़ाब नाज़िल थी वियो। सोनू निगम सां छा थियो ऐं उन ते अल्लाह जो अज़ाब छो नाज़िल थियो, उन जी मुकमल तफ़सील ॾिसण खां पहिरियां हिन वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तो, सोनू निगम जो ताल्लुक़ हिकु हिंदू घराणे सां आहे। सोनू निगम जे घर जे वेझो हिकु मस्जिद आहे। मस्जिद में हर रोज़ 5 वक़्त अज़ान ईंदी आहे। दोस्तो, अव्हांखे शायदि यादि हूंदो, सोनू निगम कुझु साल पहिरियां मीडिया ते हिकु ॻाल्हि चई हुई त मुंहिंजी इंडिया जी हुकूमत खे गुज़ारिश आहे त इंडिया में अज़ान ते पाबंदी लॻाई वञे। नऊज़ बिल्लाह। सोनू निगम जो चवणु हो, सुबुह जो अज़ान ईंदी आहे त मुंहिंजी निंड ख़राबु थी वेंदी आहे। इन जे लाइ इंडियन हुकूमत खे नऊज़ बिल्लाह अज़ान ते पाबंदी लॻाई वञे। सोनू निगम जे इन बयान में पूरे मुस्लमान दिल आज़ारी कई आहे ऐं हर मुस्लमान हिन घटिया इंसान जे बयान सां तकलीफ़ ॿुधी आहे। हाणे हिन खे सज़ा मिली वई आहे, उहो बि अल्लाह ताला जे हुकुम सां। दोस्तो, सोनू निगम ते अल्लाह जो अज़ाब अची वियो आहे। हाणे हिन वक़्तु इस्पताल में एडमिट आहे। सोनू निगम खे अखियुनि जी सख़्तु क़िस्म जो इन्फेक्शन थी वियो आहे, जंहिं वजह सां सोनू निगम वॾी तकलीफ़ में आहे। अक्सर माण्हुनि जो चवणु आहे त सोनू निगम ते अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो आहे ऐं अज़ान जे बारे में जेको हिन चयो उन जे करे इहो अज़ाब मिलियो अथसि। दोस्तो, अॼु जी वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा। अल्लाह हाफ़िज़।